अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल-मुग़नी अन हम्दिल हामिदीन वस्सलातु वस्सलामु अला खातिमिल अंबिया वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन व अला आलिहि त्ताहिरीन व सहबिहिल हादियीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। शुक्र मिल्यासी सुपरी जियरे जान बयार वेठे जन जी वट में कोड़े थियम करार धनी कर मधार पाड़ो तन पिरन खां आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जैल खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफत दुजा बिजमालिही आ नूर आका दर असल नूरी सदन सारो नसल सूरत सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही इदरीस उन जो गुलाम आपन दो सलातो सलामा हे विरद सुबह शामा सल्लू अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। ब्रादरान इस्लाम वाजिबुल एहतराम सामईन किराम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जेलारी किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी सूरह निसा मझा 174 आयत तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। उन आयत करीम के मद्देनज़र अॼोके हिन अहम ख़ास मौजू
ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हकीकत क़ुरान करीम ऐं हदीस जी रोशनी में न मुख़्तसिर वक़्त में अर्ज़ रखण जो इरादो अथम। अल्लाह ताला खां दुआ है रब्बे ज़ुल जलाल मूंखे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां अवां सभिनी खे पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस महबूब जो फ़रमान ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुसलमानों ही महीनो मुबारक रबीउल अव्वल जो आहे, जंहिंजी 12वीं तारीख़ असांजो प्यारो पैगंबर अरबी अतहर मदनी मुनव्वर महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान में तशरीफ़ वठी आयो। जंहिं प्यारे महबूब जी आमद जो सदियुनि खां इंतज़ार हो, जंहिंजी आमद लाइ हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह दुआऊं पे घुरियूं, हज़रत मसीह मुबारकूं पे ॾिनियूं। उन महबूब जी आमद सां सारा जहान रोशन थी विया, वीरान पट आबाद थी विया। दुनिया जे बुत खाननि में जिते पत्थर ऐं काठ जे ठाहियल मूर्तियुनि जी पूॼा कई वेंदी हुई, उन्हनि जायुनि ते अल्लाह जी वहदानियत जा ऐलान थी विया। हज़ारे कूड़नि महबूदनि जी पूॼा जे बदिरां हिकु अल्लाह जे ज़ात जी पूॼा सेखारण वारो सुहिणो हबीब हिन जहान में तशरीफ़ फ़रमा थियो। अल्लाह ताला जा बेहिसाब एहसान ऐं थोरा जंहिं असांखे उन मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु मलवालहु पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, या अय्युहन्नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह ताला फरमायो, ए इंसानो बेशक अव्हां वटि आयो आहे अव्हां जे पालणहार वटां दलील ऐं असां अव्हां ॾांहुं चिट्टो नूर नाज़िल कयो आहे। पाक परवरदिगार फरमायो, ए इंसानो बेशक तव्हां वटि तव्हांजे रब वटां रोशन दलील आयो ऐं असां अव्हां ॾांहुं चिट्टो नूर नाज़िल कयो। हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला सारी इंसान ज़ात खे मुखातिब थींदे पंहिंजे पारां पंहिंजे बाननि ॾांहुं मोकिलियल ॿिनि इनामनि जो ज़िक्र बयानु फरमायो। हिकु बुरहान ऐं ॿियो नूर मुबीन। बुरहान छा आहे ऐं नूर मुबीन छा आहे? बुरहान मदीने वारो साईं आहे ऐं नूर मुबीन अल्लाह जो पाक क़ुरान करीम आहे। बुरहान जे बारे में इमाम राग़िब अस्फ़हानी अल मुफ़र्रिदात में लिखियो आहे त अल बुरहान औक़दल अदल्लते व हुवल्लज़ी यक़्तदी सिद्क़ अबदा। बुरहान चइबो आहे दावा खे मज़बूत करण वारो, अहिड़ो मज़बूत दलील जेको हमेशह सच्चाई ते दलालत करे। बुरहान चइबो आहे अहिड़े क़तई दलील खे जंहिं जे अचण खां पोइ कहीं बि शक ऐं शुबे जी गुंजाइश न रहे, जेको मुखालिफ़नि लाइ मुंहुं टोड़ जवाब हुजे, जंहिंजो केर बि इनकार न करे सघे। अल्लाह ताला फरमायो, इलाहुकुम इलाहु वाहिद, बेशक अव्हां जो महबूद अकेलो आहे। त माण्हुनि हुन जो दलील घुरियो। अल्लाह करीम पंहिंजे वहदानियत जे बारे में पंहिंजी कुदरत जो सचो पक्को दलील पंहिंजे बाननि ॾांहुं मोकिलियो, जंहिंजे अचण सां हाणे को बि शक शुबो बाक़ी न रहियो। किन चयो त बुरहान मां मुराद मौजिज़ा आहिनि
किन चयो त बुरहान मां मुराद दीन आहे। तफसीर रूहुल मानी, तफसीर रूहुल बयान, तफसीर मज़हरी लिखियो त बुरहान मां मुराद सोनो सरदार, अड़ियन जो आधार, यतीमन जो यार, गरीबों जो गमख्वार, मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आगे। संदस जिस्मे अतहर खुद बुरहान रूहुल बयान वारे फरमायो त दुनिया में हर को नबी पंहिंजी सच्चाई साबित करण लाइ मौजिज़ा खणी आयो, पर असां जो सोनो हबीब खुद मौजिज़ो बणिजी आयो आहे। दिए मौजिज़े अम्बिया को खुदा ने, हमारा नबी मौजिज़ा बन के आया। जॾहिं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में नबूवत जी दावा कई त माण्हुनि नबूवत जो दलील घुरियो, मौजिज़ो तलब कयो त पाण फरमायाऊं फ़क़द लबिस्तु फ़ीकुम उमरम मिन क़ब्लिही अफ़ला तअक़िलून। बेशक मूं अव्हां में उमिर गुज़ारिया, पोइ अव्हां गौर छो नथा कयो। ए दलील घुरण वारो मूं ॾांहुं निहारियो, मुंहिंजे किरदार ॾांहुं निहारियो, गौर कयो तव्हांखे चिट्टो दलील मिली वेंदो। बेशक मदीने वारो साईं चिट्टो दलील आ, जे महबूब जो इस्म मौजिज़ो त जिस्म भी मौजिज़ो आहे। उन महबूब जो ॻाल्हाइण मौजिज़ो, खाइण मौजिज़ो, पीअण मौजिज़ो, हलण मौजिज़ो, घुमण मौजिज़ो। महबूब जे मीलाद जा मौजिज़ा ॾिसो, नंढपिण जा मौजिज़ा ॾिसो, नबूवत जे इज़हार खां अॻु वारी उमिरि पाक जी सीरत ऐं किरदार ऐं आला अख़लाक खे पाण बतौर दलील पेश कयूं, ऐं अॼु ताईं को बि संदन किरदार ते एतराज़ न करे सघियो आहे। यानी मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण खां वेंदे हिन दुनिया तां ज़ाहिरी विसाल ताईं ज़िंदगीअ जो हिकु हिकु लम्हो मुंहिंजे महबूब जो दलील आहे। मुझे आका रहमतल लिल आलमीन जी ज़ात बाबरकात अल्लाह जे पारां दलील बणिजी आया। महबूब जी आमद सां कुफ्र जा कोट किरी पिया, फारस जा आतश कद उझामी विया, किसरा जा कुंकरा किरी पिया, अरब जो ताजदार अची वियो, अजम जो सालार अची वियो, ग़रीबन जो गमख्वार अची वियो, दिलनि जो दिलदार अची वियो, अल्लाह जो महबूब अची वियो, बासे तख़लीक़े कायनात अची वियो, ऐं जहाननि में ख़ुशियूं ई ख़ुशियूं थी वयूं। आलम हो दाग़ थियो सैयद आए सोजरो, हाय तनीले हाय जे मांझा थिया हिन वाट खां। इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह ख़साइस कुबरा में रवायत आणनि था त जॾहिं नूर मुहम्मदी अम्मा आमिना साइण खे अता थियो, उहो साल फ़तेह वारो, ख़ुशहाली ऐं ताज़गी वारो साल सॼो वियो। क़ुरैश उन खां अॻु मुआशी बदहाली, तंगी ऐं ॾुकर जो शिकार हा। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी बरकत सां उन साल अल्लाह करीम वीरान ज़मीन खे सरसब्ज़ शादाब कयो, सुका वण सावा थिया, मेवा ॾियण लॻा। कुरैश हर पासे खां ख़ैर ऐं बरकत में गुज़ारण लॻा। हज़रत
आमिर बिन कतीब खां रवायत आहे मूं पंहिंजे वालिद खां ॿुधो जेको हिकु वॾो आलिम हो उन ॿुधायो त जॾहिं अम्मा आमिना साईं जे घर महबूबनि जी आमद थी अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम ॾिनो त आसमान जा दरवाज़ा खोले छॾियो ऐं जन्नत जा दरवाज़ा बि खोलियो। उन ॾींहुं सिज खे अज़ीम रोशनी अता कई वई। हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत सां उन साल अल्लाह पाक सारी दुनिया जे सिकायल औरतुनि खे पुट अता फरमाया। अम्मा आमिना साईं फरमायो त जंहिं वक़्तु सुहिणा महबूब जलवे नुमा थिया अहिड़ो नूर चमकियो जो ओभर खां ओलह ताईं चमकी रहियो हो। हिकु रवायत में आहे त अम्मा साईं फरमायो मूं मां अहिड़ो नूर निकितो ख़रज मिन्नी नूर जो मुल्क शाम जे शहर बुसरा जूं माड़ियूं मुझे साम्हूं ज़ाहिर ज़हूर नज़र आयूं। ॿी रवायत में अम्मा साईं फरमायो मूंखे साम्हूं शाम जा महल माड़ियूं ऐं बाज़ारियूं नज़र आयूं। मूं बुसरा में हलण वारनि ॾाचिन जूं गिच्छूं बि उतां पंहिंजे बिस्तर तां पंहिंजे बचे जे नूर जे सदके ॾिठियूं पए। सोने नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खिदमत नबवी में एक ॾींहुं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंत लमा वुलिदत अशरकतिल अर्दु वदाअत बिनूरिकल उफ़क। ओ मुंहिंजा महबूब जॾहिं अव्हां जी विलादत थी हुई त ज़मीन चमकी पई ऐं अव्हां जे नूर सां ज़मीन जा किनारा रोशन थिया हुआ। हुज़ूर जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो त जंहिं राति महबूबनि जो मीलाद थियो मां उन महिल काबे में मौजूदु हुअसि। सुबुह जी उन सुहानी घड़ी मूं ॾिठो त काबो शरीफ़ मक़ाम इब्राहीम वारे पासे सजदो करे रहियो हुयो। सब बुत ऊंधे मुंह सजदे में किरी पिया। हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो मूं काबे जे दीवारुनि मां आवाज़ ॿुधो। आवाज़ अची रहियो हो वुलिदल मुख्तारुल्लज़ी यहलिकु बियदिहिल कुफ़्फ़ार व यतहरु मिन इबादतिल अस्नाम व यामुरु बिइबादतिल मलिकिल अल्लाह। काबे जूं भितियूं दीवारूं पियूं ॻाल्हाइनि त अॼु अख़्तियार वारे मुहम्मद मुस्तफ़ा जी विलादत थी आहे जंहिंजे हथां काफ़र हलाक थींदा जेको काबे खे बुतनि खां पाक बनाईंदो हक़ीक़ी बादशाह रब जी इबादत जो अमर कंदो। बादशाह सरदार त कई आया लेकिन अल्लाह जे आलिम कारिफ वली दोस्त बेटाई फरमायो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार। सूहे साहबन सथ में मझ मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार हुआ है कांदा हबीब सिंह। जने सुनो हबीब आया अचण सां सजदो कयो पंहिंजे साॼे हथ जी अशहद आंगुर मथे खणी इशारो कंदे अल्लाह जी वहदानियत जो इकरार करे रहिया हुआ। अचानक हिकु सफ़ेद ककर ज़ाहिर थियो जंहिं सोणे हबीब करीम खे ढके वरितो। अम्मा आमिना साइण यकीनन भाग वारी आहे। अम्मा आमिना साइण फरमायो
त पाण मुझे अॻियां उन ककर में ग़ाइब थी विया। मूं आवाज़ ॿुधो महबूब खे मशरिक़नि ऐं मग़रिबनि जो सैर करायो, समुंडनि जा सैर करायो, तव्हांजो मख़लूक संदन सूरत ऐं सिफ़तुनि खां आगाह थिए। पोइ थिए थोरी देरि गुज़री, उन खां मूं ॾिठो त उहो ककर बि ख़तमु थी वियो ऐं मुंहिंजो बच्चो मुंहिंजे साम्हूं मौजूदु हुयो। कबी रवायत आहे, अम्मा फरमायो मां दिलि में ख़्यालु कयो त मुंहिंजो बच्चो अलाए काॾे वियो। इल्हाम थियो ए आमना घबराए न, तुंहिंजे महबूब जो पखी अची दीदार कंदा, मलाइक अची दीदार कंदा। लेकिन अॼु समुंड जे मच्छियुनि दुआ घुरी आहे, या अल्लाह असीं पाणीअ मां निकिरण लाइ मजबूर आहियूं, असां पाणीअ वारी मख़लूक खे बि पंहिंजे महबूब जो दीदार कराए। त उन समुंड जे मच्छियुनि खे दीदार कराइण जे लाइ उहो ककर आयो हो, जे मुंहिंजे महबूब आका जी ज़ात खे खणी उन्हनि समुंडनि दरियाउनि ऐं नहरुनि जो सैर करायो हो। सच त उहो ॾिहाड़ो ईमान वारनि लाइ सभ खां वधीक ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे। उन ख़ुशीअ मथां हज़ार ईदूं बि क़ुर्बान करे छॾिजनि, भला उन ॾींहुं जहिड़ो ॿियो ख़ुशियुनि जो ॾींहुं थी सघे थो छा? जंहिं ॾींहुं मुंहिंजा महबूब आका आया उहो ईदुल मीलाद जो ॾींहुं आहे। उन ॾींहं खे ईद जो ॾींहुं चइजे या न? के चवनि था त ईद उल उज़हा जो ॾींहुं आहे या ईद उल फितर जो ॾींहुं। ही मीलाद वारी ईद किथां आई? उन ॾींहं खे ईद सॾणु बिदअत आहे। हज़रत सैयद मुहम्मद बिन अलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त इन मूलिद सय्यिदिना मुहम्मदिन लैस बिईदिन ला नअतबिरुहु ईदन लिअन्नहु अकबर मिनल ईद व अअज़म व अशरफ मिन्हु। बेशक असांजे सरदार मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾिहाड़ो ईद न आहे, न कि असां उनखे ईद सम्झूं था, छो त उहो ॾींहुं त हज़ारे ईदुनि खां वधीक इज़त ऐं अज़मत वारो आहे। ईद उल फितर ऐं रमज़ान त क़ुरान जे सबब इज़त वारा, पर मीलाद वारो ॾींहुं त साहिब क़ुरान जे करे शान वारो आहे। ईद उल उज़हा क़ुर्बानी ऐं हज जे करे इज़त वारो ॾींहुं आहे, पर मदनी महबूब न चए हा त न ईद उल फितर मिले हा न ईद उल उज़हा मिले हा। अगर ईद ख़ुशीअ जो नालो आहे त पोइ हिकु मोमिन लाइ सभ खां वॾी ख़ुशी त दिलबर मुहम्मद करीम जी आमद आहे। उहा ईद उल मूलिद आहे, उहा ईद उल मीलाद आहे, उहा ईद उन नबवी आहे। साहिब ताज वल मेराज महबूब जी आमद ते मोमिननि जे लाइ हज़ार लख किरोड़ अरबें खरबें ईदूं आहिनि। अमा आमिना जे घर में सरदार अची वियो आ, सब दिल सां दुरूद पढ़ो, दिलदार अची वियो आ। रबे हबले उम्मतीअ जी ईंदे साण घुरियाई दुआ, मिसकीन ग़रीबन जो ग़म ख्वार अची वियो आ। ॾिसी नूर भरियो चिहिरो सुणियूं सुरमें नाक अखियूं, चयो हर हिकु सुणनि जो सालार अची वियो आ। 12 रबीउल अव्वल जी सूमर जी रात सुठी, जग सारे जो
सैयद सिंगार अची वियो उजी आतश वई हर जा किरिया किसरा जा कुंगरा बुत ऊंधे मुँह किरिया कुर्बदार अची वियो सब खुशियों मल्हायो मिठा आका जी आमद गम कर न तू कर मुल्ला गम ख्वार अची वियो उन ॾींहं खे मोमिन बाना ईद खां वधीक ख़ुशीअ जो ॾींहुं करे सम्झनि था पर इब्लीस ऐं उन जे टोले वारनि लाइ इहो ॾींहुं बराबरि ॾुखियो आहे। हाफ़िज़ इब्ने कसीर अल बिदाया व निहाया में लिखे थो त शैतान पलीत 4 भेरा रड़ियूं करे रुनो हो। अब घणा भेरा? 4 भेरा। हिकु उन वक़्तु जॾहिं अल्लाह उन ते लानत विधी हुई, ॿियो उन वक़्तु जॾहिं अल्लाह उनखे आसमाननि मां तड़े कढियो हो, टियों उन वक़्तु जंहिं महिल मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन हबीब जी मके में विलादत थी हुई, ऐं आख़िरी भेरो तॾहिं रड़ियूं करे रुनो हो जॾहिं अल्लाह ताला पंहिंजे महबूब ते सूरह फातिहा यानी अलहम्द शरीफ नाज़िल फरमायो। तॾहिं आशिक़ सादिक़ फरमायो निसार तेरी चिघल पिघल पर हजारों ईदें रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। दुनिया मदीने वारे साईं जे आमद जूं ख़ुशियूं पे मल्हायूं ऐं इब्लीस पे दाहूं करे रुनो। महबूब जे मिलाद सां इब्लीस जा साथी बि महबूबनि जे मिलाद ते रड़ियूं करे रुना हुआ। मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा रवायत थी करे त जंहिं राति सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद थियो त हिकु यहूदी मक्के में रहियल हो। सुबुह जो सभिनी कुरैशिन खे सॾे चवे थो त अॼु अव्हां वटि हिकु ॿारु पैदा थियो आहे जेको हिन उम्मत जो नबी थींदो। उन जी निशानी इहा आहे जो उन जे ॿिनि पुठनि जे विच में नबूवत जी मोहर आहे। पोइ कुरैशन जांच कई त हज़रत अब्दुल्लाह जे घर में बराबरि सुहिणो महबूब ॼाओ आहे। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी उन यहूदीअ वटि आया जंहिं यहूदीअ इहा निशानी ॿुधाई हुई। जीअं जो यहूदीअ वटि आया हुज़ूर ते नज़र पवंदी वियसि फ़वक़अल यहूदिय्यु मग़शियन अलैहि, यहूदी गश थी किरी पियो रड़ करे चयईं अॼु बनी इसराईलन मां नबूवत निकिरी वई। इब्लीस जो साथी रड़ियूं करे रोअण लॻो। मालूम थियो त मीलाद पाक जी ख़ुशी मोमिननि लाइ आहे, इब्लीस ऐं उन जी जमायत जे लाइ नाहे। महबूबन करीमन जे मीलाद वारे ॾींहं खे एतमाम सां मल्हाइण, सरकार मदीना जी आमद जो जश्न मल्हाइण हिकु पसंदीदा अमल आहे जंहिंजो अमर अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान में फरमायो आहे। ही दुनिया जे आम मुलनि मौलवियुनि जे फ़तवाउनि खे छॾे अल्लाह जे क़ुरान खे पढ़ंदा हलूं। अल्लाह जो कलाम तो फरमाए सूरह यूनुस जी 58 नंबर आयत आहे कुल बिफ़द्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन।
मुझा महबूब चवा त मां रब थो ऐलान त मो खुदा जो आ पर ज़ुबान तो मुस्तफ़ा जी हुजे। महबूब ऐलान मुझो आ पर वो ऐलान करण वारो तू हुज ऐं पंहिंजी उम्मत खे फरमाए उम्मत खे ॿुधाए त बिफ़द्लिल्लाहि व बिरहमतिही अल्लाह जे फज़ल ऐं उन जे पारां रहमत जे मिलण ते फ़बिज़ालिक फ़लयफ़रहू भली ख़ुशियूं मल्हायो भली ख़ुशियूं मल्हाइनि। अबा नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर जी ज़ात खुदा जो फ़ज़ल आहे या न? अल्लाह साईं चवे थो मुंहिंजो फ़ज़ल जेकॾहिं अव्हांखे मिले तव्हां ख़ुशी मल्हायो ऐं उन सां गॾु गॾु व बिरहमतिही मूं खुदा जो फ़ज़ल ऐं रहमत ॿई गॾु अल्लाह ताला जे तरफ़ां ही तोहफ़ो असां अव्हां हुज़ूर जी उम्मत खे मिलियो। पोइ अल्लाह ताला फरमायो फ़बिज़ालिक फ़लयफ़रहू ओ मुंहिंजा महबूब उन्हनि खे ॿुधाए त फ़ज़ल ऐं रहमत मिलण ते भली ख़ुशियूं मल्हाइनि। या अल्लाह फ़ाइदो थींदुनि मीलाद कनि नंगर कनि क़ुरान पढ़ाइनि सरकार जी सनाख़्वानी कराइनि आलिमनि सनाख़्वाननि खे पैसनि जे अंदाज़ में दस्तारुनि जे अंदाज़ में दाद ॾियनि ख़र्च कनि उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि ॿुधायो हा मुंहिंजा महबूब उन्हनि खे चओ मां रब थो चवां हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन इहो अव्हां जे लाइ भलो आहे जेको कुझु अव्हां गॾु करे रखियो आहे। यानी अव्हां जी गॾु कयल मिल्कियत अव्हां जो गॾु कयल माल अव्हां जो गॾु कयल अनाज जो कुझु बि अव्हां वटि आहे जे अव्हां वटि आहे त फ़ाइदेमंद नाहे मां रब थो चवां अव्हांखे इहो अनाज इहा दौलत इहा मिल्कियत फ़ाइदो तॾहिं ॾींदी जॾहिं अव्हां मूं ख़ुदा जे फ़ज़ल ऐं रहमत मिलण जे ख़ुशीअ में ख़र्च कंदव। वह ऐलान तो खुदा पाक जो आहे। पोइ बि जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ आहे त उनजो अक़ीदो आहे अल्लाह पाक खां उन जे लाइ हिदायत जी दुआ करे सघिजे थी। हिन आयत में अल्लाह अज़ीम पंहिंजे पाक पैगम्बर खे फरमायो ऐं महबूब तूं पंहिंजी उम्मत खे फरमाए जॾहिं अव्हांखे अल्लाह जो फ़ज़ल मिले अल्लाह जे तरफ़ां रहमत मिले अव्हां ते ख़ुशियूं मल्हायो जश्न कयो शादमाना मल्हायो उन में जेको ख़र्च कयो था इहो उन खां भलो आहे जेको ॿिया जमा करे रखनि था। बैंक बैलेंस वधे पियो हुजे रब तो फरमाए इन पए हुजण वारे बैलेंस खां अव्हां जो इहो ख़र्च कई भेरा अफ़ज़ल आहे जेको अव्हां मुंहिंजे महबूब जी आमद जी ख़ुशीअ में ख़र्च कयो था। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ऐं असां ए महबूब अव्हांखे न मोकिलियो मगर सारे आलम जे लाइ रहमत बणाए। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात रहमत वारी ज़ात आहिनि रहमत वारी ज़ात बणिजी आया उन ख़ुशीअ में ख़र्च करणु जमा करे रखण खां भलो आहे। रवायतुनि में अचे थो त जॾहिं महबूबन करीमन जी विलादत थी त अबू लहब जी बानी ड्रोड़ंदी आई अची अबू लहब खे मुबारक ॾिनई तुंहिंजे भाउ जे घर में पुटु ॼाओ आहे। अबू लहब भाइटे जी ख़ुशीअ में उन बानीअ खे आंगुर जे इशारे सां आज़ाद करे चयो त वञ इन ख़ुशीअ में तूं आज़ाद आहीं। हाणे सही हदीसुनि मां साबित आहे त हर सूमर मीलाद वारी राति अबू लहब जी उन आंगुर मां नूर निकिरंदो आहे जो उन जे अज़ाब में हल्काई थी वेंदी आहे।
जी सही बुखारी में हदीस अचे थी त अबू लहब जे मरण खां पोइ उन जे अज़ीज़नि मां कंहिं उनखे ॾिठो त उहो तमामु बुरे हाल में हो। पुछाई त छा ॻाल्हि आहे? अबू लहब चयो त मां तव्हां खां जुदा थियण बैदि का बि भलाई कोन ॾिठी आहे। हा मूंखे कुझु पीआरियो वेंदो आहे उन अमल जे सबबु जेको मुबानी सुहेब खे मीलाद मुस्तफ़ा जे ख़ुशीअ में आज़ादु कयो हो। हदीस बुखारी शरीफ में मौजूद आहे जंहिंते सभिनी मुत्तफ़िक़ अलैहि मसलकनि जो एतमाद आहे। इन हदीस जी तशरीह कंदे हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी शारह बुखारी फरमाए थो त अबू लहब जे मरण खां पोइ हज़रत अब्बास सोने नबी नामदार जो चाचो ऐं अबू लहब जो भाउ, अबू जहल हुज़ूर जो सॻो चाचो न हो पर अबू लहब हुज़ूर जन जो चाचो हो, सॻो चाचो हो। उन जो भाउ हुज़ूर जो चाचो हज़रत अब्बास थो फरमाए उनखे ख्वाब में तमामु बुरे हाल में ॾिठो। पुछाई दादा छा हाल आहे? अबू लहब चयो तव्हां खां जुदा थियण खां पोइ मूं का राहत न ॾिठी आहे सवाइ इन जे जो हर सूमर जे ॾींहुं मुंहिंजे अज़ाब में हल्काई कई वेंदी आहे। अब हुज़ूर जो चाचो हज़रत अब्बास न रुगो चाचो हुज़ूर जो सहाबी बि आहे। हुज़ूर खे हिननि ज़ाहिरी अखियुनि सां ॾिसी ईमान आणण वारो आहे। उहो थो रवायत करे ई सोचण जो मक़ाम आहे त अबू लहब काफ़र आहे जंहिंजी मुज़म्मत में क़ुरान जी पूरी सूरत नाज़िल थियल आहे। तब्बत यदा अबी लहब व तब्ब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो अबू लहब जा ॿई हथ भॻा पाण बि तबाह बर्बाद ऐं हलाक थी वियो। मां अगना अन्हु मालुहु व मा कसब संदसि माल ऐं जेकी कमाई तईं खांसि अल्लाह जो अज़ाब उन्हें कुछ भी न टारियुसि। सयस्ला नारन ज़ात लहब सिखोई जिभिन वारी बाग में खुद भी पवंदो। वम्रअतुहु हम्मालतल हतब ऐं संदसि घर वारी बि जेका जहन्नम में अबू जिहल जे जलाइण लाइ काठिन गॾु करण वारी हूंदी। फी जीदिहा हब्लुम मिन मसद जंहिंजी गिचीअ में का बार जो वटियल रसो या नोड़ पियल हूंदो। क़ुरान जी सॼी सूरत अबू लहब जी मुज़म्मत में नाज़िल थियल आहे पर मुंहिंजे आका जा उम्मतीयो जंहिंजी मुज़म्मत में क़ुरान जी सूरत नाज़िल पर हर सूमर जी राति अबू लहब जे अज़ाब में हल्काई कई वञे थी। इहो इन जे करे जो न महबूब जे ॼमण जी ख़ुशी मल्हाई। अगरि को काफ़र बि महबूब जो मीलाद मल्हाए त उनखे उनजो सिलो मिले थो। अगरि को मुस्लमान मोमिन महबूब जो मीलाद मल्हाईंदो अव्हां ॿुधायो त उनखे अल्लाह केतिरो न अजर अज़ीम अता फरमाईंदो। इमाम बेहकी हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे त नबूअत मिलण बाद मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पाण अकीको कयो। यानी 40 सालनि खां पोइ जॾहिं हुज़ूर ऐलान नबूअत फरमायो हालांकि विलादत जे 7 ॾींहं संदन ॾाॾे अब्दुल मुतल्लब संदन अकीको कयो हो। उन हदीस जी तशरीह कंदे इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था 7 ॾींहं अकीको थी वञण बैदि वरी अकीको करण इहो शुक्र जो इज़हार हो जो अल्लाह खे इन सभिनी जहाननि लाइ रहमत बनाई मोकिलियो हो। पोइ असां लाइ बि मुस्तहब आहे त अहिड़ी नेमत मिलण ते ख़ैर ख़ैरातूं कयूं। मीलाद जी ख़ुशी मल्हाइण
खुद सुन्नत नबवी आहे। मीलाद वारे ॾींहं खे इबादत जे ज़रिए मल्हाइण जी तरगीब मुझे आका रहमतुल लिल आलमीन हबीब ॾिनी आहे। जीअं सही मुस्लिम में हदीस आहे, नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर सूमर जे ॾींहुं रोज़ो रखंदा हुआ। जॾहिं हज़रत अबू क़तादा खान उन रोज़े रखण जो सबबु पुछियो, ओ मुंहिंजा महबूब अवां सूमर ते रोज़ो छो था रखो? फ़ीह वुलिदतु व फ़ीह उन्ज़िल इलैया। सही मुस्लिम, सुनन नबी दाऊद, मुस्नद अहमद, सही इब्न ख़ज़ीमा, शुबुल ईमान, फ़ज़ाइल लौक़ातुल बैहक़ी, ये सभई किताब लिखनि था। मुंहिंजे आका नबी नामदार फरमायो, इहो उहो ॾींहुं जंहिंमें आउं ॼाओ हुयुसि ऐं उन ॾींहुं मूं ते क़ुरान करीम नाज़िल थियो हुयो। मुझे आका पंहिंजे मीलाद वारे ॾींहं खे ख़ुसूसियत सां इबादत रोज़े जे ज़रिए मल्हाए उम्मत खे तरगीब ॾिनी त इहो ॾींहुं जंहिंमें इमामुल अंबिया तशरीफ़ फरमा थिया सो को आम ॾींहुं नाहे, बल्कि उहो ॾींहुं भलायुनि वारो ॾींहुं आहे। पैगंबरनि जे मीलाद वारी जाइ बि भलारी हूंदी आहे। जियां मुस्नद अबू याला ऐं तिबरानी में हदीस आ त मेराज वारी रात हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक जाइ खां लंघिया त जिब्रील अमीन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हिन जाइ ते बरकातूं नफ़िल नमाज अदा फरमायो। हुकुम खुदाबंदी हो, ॿुधाइण वारो जिब्रील हो। हुज़ूर पुछो, ए जिब्रील, हिते मूंखे नफ़िल पियो पढ़ाई, ही कहिड़ी जाइ आहे? हज़रत जिब्रील अर्ज़ कयो, ओ सोना हबीब, ही बैतुल लहम आहे। ही उहा जाइ आहे जिते बीबी मरियम बिना पीउ जे पंहिंजे बच्चे हज़रत ईसा रूहुल्लाह खे जनम ॾिनो हुयो। यानी जिते अल्लाह जो नबी ॼमे उहा ॼमण वारी जाइ बि बरकत वारी आहे। पोइ मुंहिंजे आका उन जाइ जी इज़त कंदे उते नमाज़ अदा फरमाई। इन में इन ॻाल्हि जो दलील आहे त अल्लाह जे पैगंबर जी विलादत वारो वक़्तु ऐं विलादत वारी जाइ बि इज़त वारी आहे। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त संदन वालिदे गिरामी हज़रत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह हर साल वॾे एहतमाम सां मीलाद पाक मल्हाईंदा हुआ। हिकु साल मिसकीनी थी वई, घर में कुझु बि मौजूदु न हो जो मीलाद मल्हाइनि। पोइ भुॻड़ा वठी, चणा वठी, छोला तयारु करे उहे मीलाद जी ख़ुशीअ में तक़सीम कयूं। पर दिलि में सोचनि पिया त इहो ग़रीबाणो मीलाद कबूल पियो अलाए न। अबा सैयदा हुज़ूर जो बचड़ो आहे, आले रसूल ऐं दुनिया जो जय्यद आलिम आहे। शाह वलीउल्लाह जो बाबो शाह अब्दुल रहीम उहो तो फरमाए त उन राति जॾहिं दिलि में वहम वेठो त मुंहिंजी ही दावत क़बूल पई अलाए कान, उन राति मूं ॾिठो त सुहिणा मदीने वारा ताजदार मुंहिंजे ख्वाब में आया। वो बुलाएं अगर ये भी कुछ कम नहीं, उनका तशरीफ लाना बड़ी बात है। हुजूर आया, रहमतल लिल आलमीन हबीब जी ॾिठमि त महफ़िल लॻी पई आहे। पाण वेठा आहिनि संदन साम्हूं उहा भुॻड़नि वारी, चणनि वारी, छोलनि वारी गंढ रखियल आहे। ऐं मुंहिंजे महबूब आका जी ज़ात मुस्कुराए मूंखे फरमायो, ए शाह अब्दुल रहीम, ग़म न कर, तुंहिंजे भुॻड़नि जी गंढ असां वटि पहुची चुकी आहे। तो जेको मीलाद में चणा विराया हा उहे मूं मुस्तफ़ा करीम वटि पहुची चुका आहिनि। अल्लाह करीम असांखे जेतिरी बि तौफ़ीक़ ॾे
उन तौफ़ीक़ सारो मुझे महबूब आका जे आमद जी खुशी मल्हायो। व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं असां वॾां चिट्टो नूर नाज़िल कयो। उन नूर मझा मुराद कुरान करीम आहे। सुना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सां गॾु अल्लाह जो पाक कुरान अल्लाह वटां तोहफ़ो खणी आया। ई उहो कुरान आहे जेको नूर मुबीन आहे, जंहिंमें शफ़ा आहे, रहमत बरकत ऐं हिदायत आहे। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। ए इंसान अवां वटि अवांजे पालणहार वटां नसीहत आई आहे, ऐं जेकी सीननि में बीमारियूं आहिनि उन्हनि जे वास्ते शिफ़ा आहे, ऐं मोमिननि लाइ हिदायत ऐं रहमत आहे। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु महबूबन करीमन खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूंखे नसीहत फ़रमायो। मुंहिंजे आका फ़रमायो अल्लाह खां डिॼ उहो सभु कम जो मुंडा। अर्ज़ कई या रसूल अल्लाह अञा बि वधीक नसीहत फ़रमायो। मुंहिंजे आका फ़रमायो अलैका बितिलावतिल क़ुरआन फ़इन्नहु नूरुल लक फ़िल अर्द व ज़ुख़रुल लक फ़िस समाए। तो ते लाज़िमत क़ुरान जी तिलावत कर, उहा ज़मीन में तो ले नूरा ऐं आसमान में तो जले ज़ख़ीरो आहे। अल्लाह ताला मुझो चवण अमांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए।